अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उम्मीद कयां थो सभु दोस्त ठीकु ऐं ख़ुशि हूंदा। मां तव्हांजो पंहिंजो इस्माइल बलोच ऑफिशियल टीवी ते तव्हांखे भली कार चवां थो। अॼु तव्हांखे रिव्यू करे ॿुधाईंदासीं सिंध टीवी जे मेगा सोप सीरियल दोराब जे बारे में, कंहिंजी अचण वारी किस्त में छा छा थियण वारो आहे। उनजे बाबति जेको प्रोमो तव्हां ॾिठो हूंदो सिंध टीवी ते, उहो नेक्स्ट जेको एपिसोड आहे उनजे बाक़ी तव्हांखे हिन वीडियो में तव्हांखे रिव्यू करे ॿुधाईंदासीं उन में छा छा थियण वारो आहे। फुल वीडियो आहे त वीडियो खे फुल ॾिसिजो ऐं लाइक ज़रूरु कजो। चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं वीडियो पंहिंजे दोस्तनि में शेयर ज़रूरु कजो। सोढल वारा पोयां निकिरी वेंदा आहिनि, तॾहिं उन्हनि खे ककर साम्हूं ईंदो आहे ऐं ककर ऐं सोढल जे विच में तमामु वॾी एक्शन सीन थींदो आहे जंहिंमें फाइट थींदो आहे ऐं उन सीन में ककर ऐं सोढल जा कपिड़ा फाड़े छॾींदो आहे। उन खां पोइ सोढल जे मंग खे अगवा करे खणी वेंदा आहिनि ऐं मुराद जॾहिं वापसि ईंदो आहे जेल खां त पोइ सिधो ककर इन्हनि जे घर ते हमिलो कंदो आहे ऐं उतां पंहिंजी भेण खे आज़ादु कराईंदो आहे, जिते हू अगवा करे खणी वेंदा आहिनि ककर वारा ऐं रहसन वारा। पोइ उन जी भेण खे आज़ादु कराईंदा आहिनि। उनजी फ़ोटो बि तव्हां ॾिसी सघो था त निसार शाह यानी मुराद जेको फाइट सीन कंदा आहिनि। ऐं इहा कहाणी हुई हिन किस्त जे अॻियां। तो सो किस्त तमामु मज़ेदार ॾिसण में ईंदा तव्हांखे, बहितरीन ऐं हिकु अहिड़ो सिंधी ड्रामो आहे जंहिंमें असांखे जगाइण जी कोशिशि कई वई आहे जंहिं क़ौमी तकरारनि खां असीं ॿाहिरि निकिरी करे पंहिंजे जेके हालात आहिनि उन्हनि सां साम्हूं थियूं ऐं तमामु बहितरीनु ड्रामो ॾिसण लाइ वटां मिले पियो। सिंध टीवी जो मेगा सोप सीरियल आहे। हिन में तमामु आवाम खे शऊर ॾेखारण जी कोशिशि कई पई वञे कि तव्हांखे असांजो हीउ वीडियो कीअं लॻो सो असांखे ज़रूरु ॿुधाइजो। मां तव्हांखे हर पल अपडेट ॾींदो रहंदुसि हिन चैनल ते।